नाज़रीन हम ख़बर शामिल कंदासीं। अफ़गानिस्तान खां दुश्मन कार्रवाई में 23 जवान शहीद ऐं 29 ज़ख़्मी थिया। जवाबी कार्रवाई में 200 तालिबान मारिजी विया आहिनि। ISPR पारां इहो चयो वियो आहे। अफ़गान तालिबान ऐं भारत जी सरपरस्ती में फितना अल ख़्वारिज 11 ऐं 12 अक्टूबर जी राति हमिलो कयो। ISPR जो चवणु आहे त फितना अल ख़्वारिज बिना जवाज़ ऐं दुश्मन कार्रवाई तौरु पाकिस्तान ते हमिलो कयो। दिफ़ाई हक़ तहत पाक फ़ौज सरहदी पट्टी ते असराइतो ऐं फ़ैसिलाइतो रद्द अमल ॾिनो आहे। अफ़गान तालिबान तरफ़ां दुश्मन जी एकी पोज़ीशन ते वक़्ती तौर ते कब्ज़ो कयो वियो आहे। अफ़गानिस्तान खां बुज़दिलानी कार्रवाई तौरु फायरिंग ऐं कुझु हंधनि ते अगराई जी कोशिश कई वई आहे। ISPR जो चवणु आहे त पाक फ़ौज दुश्मन जे हमले खे नाकाम बणायो ऐं दुश्मन खे वॾो जानी नुक़सान पहुचायो आहे। हमिलो सरहदी इलाक़नि में अदम इस्तेहकाम पैदा करे दहशतगर्दी जा हदफ़ जी पूराई लाइ कयो वियो आहे। तालिबान जूं कैंपस ऐं चेक पोस्टूं हवाई हमला करे तबाह करे छॾियूं आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अफ़गानिस्तान खे ख़बरदार कयो वियो आहे त पंहिंजी सरज़मीन ते मौजूदु दहशतगर्दनि जो ख़ात्मो करे। दहशतगर्दनि जी तरबियती मरकज़नि ऐं हिमायती नेटवर्क ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई कयूं वियूं। ISPR पारां इहो चयो वियो आहे। हीअ अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अफ़गानिस्तान खां दुश्मन कार्रवाई में 23 जवान शहीद ऐं 29 ज़ख़्मी थिया आहिनि। जवाबी कार्रवाई में 200 तालिबान मारिजी विया आहिनि।